बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी सिंधवासियुनि खे मुमताज़ मोलाई ऐं मुंहिंजा प्यारो शागिर्द इम्तियाज़ माॾाई वक़्त लाइ सरोई साहब, शाइर मुंहिंजो बहितरीन अयाज़ भंगर साहब, अली बलोच ऐं सभिनी दोस्तनि सरदार तौक़ीर ऐं मुंहिंजी पंहिंजी पूरी टीम अमजद चांडियो ख़ैर पुरारो सजाद मुंहिंजो भाटियो, सॼी टीम जे तरफ़ां हिकिड़ी असांजो हिकिड़ो तमामु हिकिड़ी अफ़सोस ऐं ॾुखाईंदड़ ॻाल्हि थी आहे। असांजो मुअज़्ज़िज़ आलमे दीन मौलाना असदुल्ला खोड़ो साहब जिन सां नाजाइज़ी थी आहे, जिन खां पुर कई वई आहे, हिनखे ज़ख़्मी बि कयो वियो आहे। असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था, छा त हिकिड़े मोमदिल इंसान, हिकिड़े सुठी तबियत रखंदड़ इंसान, फ़क़ीर इंसान ऐं हमेशह अल्लाह जे जो दीन विराईंदड़ हिकिड़ो बुज़ुर्ग माण्हू ऐं उन खां पोइ चेहरनि ते मुरकूं ॾींदड़ हिकिड़ो सुठो इंसानु, हुन सां जेका बि नाजाइज़ी थी आहे, असां शाइर मुंहिंजो गुरु मुंहिंजा दोस्त असां उन्हनि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था। ईअं असां मुतालबो कंदासीं सिंध पुलिस खां त कोशिशि करे इंसाफ़ कयो वञे मौलाना असदुल्ला खोड़े साहब सां ऐं हुनखे पंहिंजो हक़ु हुनजी महिनत जा पैसा ऐं हुन सां जिन नाजाइज़ी कई आहे, जिन ज़ालमनि उन्हनि सां बि अज़लो कयो वञे उनजो, उन सां नाजाइज़ी थी आहे। ऐं असां मौलाना असदुल्ला साहब तव्हां सां गॾु आहियूं। तव्हां असांजा मुंहिंजी पसंदि जा हिकिड़ा आलिम आहियो ऐं हिकिड़ा ख़ुशदिल इंसान आहियो ऐं मां तव्हां सां दिली प्यारु कंदो आहियां। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। मुंहिंजो सॼो गुरु, मुंहिंजा दोस्त ऐं मुंहिंजी सॼी टीम तव्हां सां गॾु आहे।